जय श्री कृष्ण, जय झूलेलाल। असी सिंध जा सिंधवासी हिंदू पंहिंजी सनातन सभ्यता, संस्कृति, परंपरा ऐं इन्हनि सभिनीनि विषयनि खे खणी थोड़ा चिंतित भी आहियूं। कारण त असांजे सिंधी समाज जो वॾो भाङो जेको आहे, वधीक माण्हू जेके आहिनि उहे भिटकनि पिया ॿियनि पंथनि में, चांवरनि जूं ॻूणियुनि में विकामण जी स्थिति थी करे धर्म परिवर्तन जी स्थिति में बि थियनि पिया। असांजा वॾा 1947 में पंहिंजे धर्म जी रक्षा जे लाइ धन संपत्ति, पंहिंजी पितृभू, पंहिंजी मातृभूमि, धंधा धाड़ियूं, महल महड़ियूं छॾे पंहिंजो पाण खे सनातनी भारतीय चवण जे गुर्ज सां सिंध खे छॾे हिंद में अची वसिया। उद्देश्य हिकिड़ो ई हो कि असीं भारतीय आहियूं ऐं भारतीय ई रहंदासीं। अॼु अगरि उन्हनि वॾनि खे इहा ॼाण थिए कि असांजी ईंदड़ पीढ़ी या जेका पीढ़ी हले पई, असांजा वंशज पंहिंजे धर्म खे छॾे, पंहिंजे सनातन संस्कृति खे छॾे ॿियनि धर्मनि में, ॿियनि पंथनि में भटकनि पिया, त उन्हनि खे ॾाढो दुख थींदो। असांजो ई जेको चैनल असीं शुरू करे रहिया आहियूं, उन जो मुख्य उद्देश्य इहो ई आहे कि असीं पंहिंजी सनातन संस्कृति, वेद, स्मृति, पुराण, इन्हनि शास्त्रनि जे प्रति पंहिंजो लगाव रखी ऐं पंहिंजी संस्कृति ॾांहुं मोटी अचनि। जेके भिटकिया आहिनि 20, 25, 30 सालनि में हेॾां होॾां अहिड़नि मतनि में, पंथनि में, जेके तव्हांखे सेखारीनि था कि मूर्तियूं छॾियो, श्राद्ध छॾियो, तर्पण छॾियो, ॾीया ॿारण छॾियो, गीता छॾियो, भागवंत छॾियो, इहे जेके अजयूं ॻाल्हियूं सेखारण वारा पंथ आहिनि, उन्हनि पंथनि असांजे सिंधियुनि खे ॿिचितो करे छॾियो आहे। असांजो इहो प्रयास रहंदो कि असीं पंहिंजी सनातन संस्कृतिअ ॾांहुं पंहिंजे सिंधियुनि खे आकर्षित कयूं। उन्हनि खे आकर्षित करण जो उद्देश्य ऐं विधि सत्य ते आधारित आहे, सच ते बीठल आहे। इहो ई असांजो मूल उद्देश्य